नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध हुकूमत सीडा जे चेयरमैन अब्दुल बासित सूबरे खे उहिदे तां हटाए छॾियो आहे। सिंध सरकार अब्दुल बासित सूबरे जी जाइ ते सूबाई वज़ीर जाम खान छोरे खे सीडा चेयरमैन मुक़रर करे छॾियो आहे, जंहिं जो नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो आहे। याद रहे त सीडा चेयरमैन अब्दुल बासित सूबरे खे उहिदे तां हटाइण जो फ़ैसिलो 9 जून ते सिंध काबीना जे इजलास में थियो हो, जंहिं बाद अॼु खेसि उहिदे तां हटायो वियो आहे। नाज़रीन एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत सीडा जे चेयरमैन अब्दुल बासित सूबरे खे उहिदे तां हटाए छॾियो आहे। सिंध सरकार अब्दुल बासित सूबरे जी जाइ ते सूबाई वज़ीर जाम खान छोरे खे सीडा चेयरमैन मुक़रर करे छॾियो आहे, जंहिं जो नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो आहे। याद रहे त सीडा चेयरमैन अब्दुल बासित सूबरे खे उहिदे तां हटाइण जो फ़ैसिलो 9 जून ते सिंध काबीना जे इजलास में थियो हो, जंहिं बाद अॼु खेसि उहिदे तां हटायो वियो आहे।